अब्दुल हफीज़ सदर साहब जा नंढा ब्रदर असां अब्दुल हफीज़ जे मुतलिक़ पुछा वेठा कंदासीं। साईं अब्दुल हफीज़ साहब पंहिंजी जेका ड्यूटी जो जेको मुद्दो मुकमल कयो 21 तारीख़ ते हुन जी ड्यूटी जे हवाले सां जेको मुद्दो रहियो या हुन जी शख़्सियत जे हवाले सां ब्रदर छा चयो? मुबारक ॾींदुसि रिटायरमेंट जे हवाले सां ऐं ख़ुसूसन जेका आहे अदा अब्दुल हफीज़ जी जेका आहे 20 तारीख़ ते हज ते रवानगी आहे उन जे हवाले सां बि अदा खे जेका आहे मुबारक ॾींदुसि। अदा अब्दुल हफीज़ साहिबु जेका आहे पुलिस डिपार्टमेंट में अचण खां पहिरियां ई सभ खां अॻु में एजुकेशन डिपार्टमेंट में बि अदा जन जेका आहे कुझु अर्सो रहिया ऐं उते बि अल्हम्दुलिल्लाह जेका आहे अदा जन जेकी पंहिंजी जेका आहे महिनत सां ऐं पंहिंजी जेका आहे ईमानदारीअ सां पंहिंजो जेको फ़र्ज़ु अंजाम ॾिनो त हिन वक़्तु बि अदा जा खोड़ सारा अहिड़ा ई शागिर्द आहिनि जेकी अल्हम्दुलिल्लाह सुठनि उहिदनि ते ऐं सुठनि जेका आहे पोस्टुनि ते मौजूदु आहिनि। ख़ुसूसन मां जेका आहे नालो खणंदुसि डॉक्टर लालचंद साहब जो जेको आहे हिरा में बि उहो जेको आहे डॉक्टर साहब वेहंदा आहिनि। असांजो जॾहिं बि हुन सां मिलणु थींदो आहे त उहो असांखे इहो ई चवंदो आहे त अॼु जेकॾहिं मां हिन कुर्सीअ ते आहियां त उस्ताद अब्दुल हफीज़ साहब जे महिनत जे बदौलत आहियां। अहिड़े तरीक़े सां ॿिया दोस्त बि आहिनि जेका आहे अदो नियाज़ अहमद साहब आहे उहो हिन टाइम जेको आहे स्टेशन मास्टर आहे हबीबकोट उहे बि चवंदा आहिनि त जेकॾहिं असां हिननि ते जेका आहे अॼु पोस्ट ते आहियूं त अदा अब्दुल हफीज़ साहब जन जी महिनत हुई जंहिं असांखे जेका आहे पढ़ायो ऐं उनजी महिनत जे बदौलत जेको आहे असां अॼु हिते जेका आहे पंहिंजी जेका आहे मौजूदु आहियूं। उन खां बाद में अदा खे जेका आहे पुलिस डिपार्टमेंट में जॉब मिली ऐं पुलिस डिपार्टमेंट में बि अल्हम्दुलिल्लाह अदा अब्दुल हफीज़ पंहिंजो किरदारु जेको आहे तमामु सुहिणे तरीक़े सां निभायो ऐं ईमानदारीअ सां न कंहिं सियासतदाननि जे अप्रोच में अची करे कंहिं सां ज़्यादती कई न कंहिं सां जेको आहे ग़लति रवैयो अख़्तियार कयो बल्कि हर हिकु जेको आहे मज़लूम सां उनजो जेको आहे ॿांह ॿेली थी ऐं उन्हनि जी जेको आहे ताउन ऐं उन्हनि जो साथ ॾींदा रहिया। ख़ुसूसन कंदाकोट कश्मीर जो जेको आहे ज़िलो त तमामु जेको आहे टफ ज़िलो हुयो उन ज़िले में ड्यूटी करणु ऐं पंहिंजा जेका आहे ड्यूटीअ जा जेका आहे फ़राइज़ जेका आहे अंजाम ॾियणु तमामु इंतिहाई मुश्किल हुया पर उन जे बावजूद बि अदा अब्दुल हफीज़ साहब जा उते जेके तमामु जेका आहे दीदा दिलेरी वारा कारनामा उहे कंहिंखां पुॼा कोन्हनि के। ख़ुसूसन जेका आहे किडनैप जे हवाले सां तव्हां ॾिठो हूंदो त अदा जी उते पोस्टिंग हुई त उते जेको आहे एतिरे ताईं जो जेको आहे इदारनि जा ऑफिसर बि जेको आहे किडनैप थिया पर उन्हनि खे जेको आहे अदा पंहिंजी जेका आहे महिनत ऐं पंहिंजी जदोजहद सां ॿिनि कलाकनि ऐं टिनि कलाकनि जे अंदरि जेको आहे उनखे रिकवर करायो ऐं उन्हनि इदारनि जे ऑफिसरनि बि हिन शइ खे तस्लीम कयो ऐं उन वक़्त जे जेको आहे SSP साहब खे चयो त जेकॾहिं तव्हांजे ज़िले जे अंदरि जेकॾहिं ईमानदार ऑफिसर आहे त अब्दुल हफीज़ चाचड़ साहब आहे ऐं जेको पंहिंजी जेको आहे ड्यूटीअ खे सही तरीक़े सां ऐं असन तरीक़े सां जेको आहे सरअंजाम ॾेई रहियो आहे। उन खां अलावा खोड़ सारा अहिड़ा वाक़ियात हुया जिन में अदा अब्दुल हफीज़ जो किरदारु जेको आहे निमाए रहियो आहे। हिन टाइम मां असां अदा खे वधि में वधि जेको आहे मुबारकबाद पेश कयूं था। अलाह साईं उन खां जेतिरो बि कमु वरितो ऐं जेको बि जेको आहे अॻिते बि अलाह पाक उन खां जेको कमु वरितो अलाह पाक पंहिंजी बारगाह में हुनजे जेको आहे हिन कम खे जेको आहे मक़बूल ऐं मंज़ूरु फ़रमाए।